हालानी मां ख़बर ईंदालु त स्वीडन ऐं आयरलैंड में पाक किताब जी बेहरमती करण ते नूरानी मस्जिद मां तहरीक लबैक पाकिस्तान तलका मेरापुर ऐं हालानी पारां नाज़िम आला ज़िले नौशर फिरोज अब्दुल गफ़ार नागराज PPS टेटी जे अमीर हाफिज़ अफजल अली हाफिज आरिफ गाडई हाफिज इम्तियाज सियाल ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली निकिती। रैली शहर जे मुख्य चौकनि तां हथनि में प्ले कार्ड बैनर ऐं पंफलेट खणी सभई मुस्लमान रैली कढी। रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त अल्लाह जे पाक किताब खे का बि सुपर ताक़त ख़त्म नथी करे सघे। जेसी ताईं दुनिया आहे ख़ुदा जो पाक किताब सलामत रहंदो। पाक किताब खे ख़त्म करण वारा ऐं इन जी बेहुरमती करण वारा नाबूद थी वेंदा। हिननि बैनुल अक़वामी मुस्लमान मुल्कनि खां ऐं पाकिस्तान हुकूमत खां घुर कई त थाईलैंड ऐं स्वीडन मुल्क सां मज़हबी लॻ लाॻापा ख़त्म करे पाक किताब जी बेहुरमती कंदड़नि खे गिरफ्तार करे सरेआम सजा ॾिनी वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।